खां रिपोर्ट कर रहे हैं अब्दुल गफ्फार भुट्टो। कराची सफुरा रोड ते ड्रेनेज जो निज़ाम ख़राब हुजण सबब गटरन जो गंदो पानी रोड ते बीहण खिलाफ सफुरा जे रहवासिन रमज़ान गबोल, हबीबुल्लाह पवर, शबीर गबोल, वहीद गबोल ऐं ॿियनि तरफ़ां प्ले कार्ड खणी डिस्ट्रिक्ट ईस्ट कराची प्रेस क्लब अॻियां सफुरा टाउन चेयरमैन राशिद अली ख़ासकेली, म्यूनिसिपल कमिश्नर इम्तियाज़ मगसी ऐं ॿियनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। उन मौक़े ते एहतजाज कंदड़ दाहींदे चयो त मेमण अस्पताल खां सफुरा ताईं ड्रेनेज जो निज़ाम मुकमल तौर ते नाकारा बणिजी वियो आहे ऐं गटर जो गंदो पाणी उथरण जे करे उहो रोडनि ते बीहजी वियो आहे, जंहिं सबबु शहरियुनि खे सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। दुकाननि आॾो गंदो पाणी बीहण सबबु माण्हुनि जो कारोबार पिणु सख़्तु मुतासिर थी रहियो आहे। मगर सफुरा टाउन जो चेयरमैन राशिद ख़ासकेली, म्यूनिसिपल कमिश्नर इम्तियाज़ मगसी पंहिंजे नाअहलीअ जी इंतिहा कंदे ड्रेनेज जो ख़राब थियल निज़ाम खे दुरुस्त कराइण जे लाइ तयार न आहिनि। असांजी बार बार शिकायतुनि जो हिन वक़्तु को बि नोटिस न वरितो वियो आहे। रोड ते पाणी बीहण सबबु माण्हू अज़ियत खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हुननि बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आला सिंध खां सफुरा टाउन चेयरमैन राशिद ख़ासकेली ॿियनि अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे रोड ते बीठल गंदो पाणी निकाल कराइण जी घुर कई आहे।